सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। वी टीवी जे बैनर हेठ पेश थी रहियो आहे हिकु दफ़ो वरी पब्लिक डिमांड ते फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली लाल। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया हमेशा सिंधियत, सिंधी फिल्मूं, सिंधी कलाकार, सिंधी नाटक खे हिमथाइण जो कमु कंदी आहे। उन्हनि खे सिंधियत अॻिते कीअं वधे, हमेशा उन्हनि जी सॼी टीम असांजी गॾिजी करे असां पाण पे तोड़ींदा आहियूं। उन कड़ीअ में असां इहो नई शुरूआत टाउन हॉल में 17 तारीख़ कई आहे। इहो नाटक माटेली ज़ाल मां सभिनी खे अपील कंदुमि त उन ॾींहुं 17 तारीख़ टाउन हॉल में पहुची करे नाटक जो मज़ो वठनि, फैमिली सां अचनि। सभिनी खे अपील आहे ऐं टिकट वठी करे इहो शो ॾिसणो आहे। तव्हांखे काई बि कॉम्प्लीमेंट्री कोन्हे, इहा ध्यान में हुजेव ऐं सचमुच तव्हां चवंदव भई पैसा वसूल। मां वधाइणु ॾियणु चाहींदुमि वी टीवी मंच खे त अहिड़ो सुठो नाटक उन्हनि ठाहियो आहे जेको सारा जगो आहे। वी टीवी ऐं सिंधी काउंसिल जो नातो जॾहिं खां सिंधी काउंसिल ठही आहे तॾहिं खां ई रहियो आहे। असांजे हिकु सॾ ते दीपक वाटवाणी ऐं वी टीवी असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं साॻे नमूने असां बि उन्हनि खे रेसिप्रोकेट कंदा आहियूं। इहो मौक़ो मिलियो आहे वरी असांखे वी टीवी सां गॾु शामिलु थियण जो, त मां सभिनी खे अपील कंदुमि त महिरबानी करे 17 फरवरी इहो नाटक अची करे ज़रूरु ॾिसंदा। उल्हासनगर जे रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक, रिकॉर्डेड डायलॉग्स ऐं लाइव परफॉर्मेंस सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। असांजा सहयोगी आहिनि जीवदया संस्थान उल्हासनगर 4, कमल टी उल्हासनगर 1, प्रकाश बाखीजा। त सिंधी काउंसिल ऑफ इंडिया पेश थी करे उल्हासनगर 3 जे टाउन हॉल में महाशिवरात्रि जे मौके ते सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे टिकटुनि जे लाइ तव्हां संपर्क करे सघो था उल्हासनगर 3 जे टाउन हॉल बुकिंग ऑफिस में या वरी फोन करियो 9822448808।